कंडियारी मां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारी जो रहाकू ड्राइवर गुलशेर मंगणहार सख्त गुर्दनि जी बीमारी में मुब्तला हुअण सबबि रोज़गार करण खां लाचार जंहिं करे घर जो गुज़र सफ़र मुश्किल बीमारी जी शिद्दत ऐं माली तंगी सबबि गुलशेर मंगणहार कंडियारी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी धरणो हयो। उन मौक़े ते हिन चयो त इशर ज़क़्वात ज़िला सांगड़ जो चेयरमैन ऐं DC समेत चूंडियल नुमाइंदनि मुंहिंजो इलाज ऐं माली इमदाद राशन में सहायता कयो। एहतिजाज कंदड़ गुलशेर मंगणहार मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त हू केतिरनि ई महीननि खां सख़्त बीमार आहे, इलाज जा ख़र्च बर्दाश्त नथो करे सघां जॾहिं त घर में ॿारड़ा बुखू काटण ते मजबूर आहिनि। DC सांगड़ ऐं चेयरमैन इशर ज़क़्वात सांगड़ इंसानी हमदर्दी तहत संदसि इलाज माली इमदाद ऐं राशन जी फौरी सहायता कई वञे। अवामी हलकनि ऐं समाजी तंज़ीमुनि बि ज़िला इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त ग़रीब ऐं लाचार शहरी पुराणो ड्राइवर गुलशेर जी फौरी मदद कई वञे त जीअं हू पंहिंजे इलाज सां गॾु घर जो ख़र्च बि हलाए सघे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।